नाज़रीन, क़ंधकोट में SUB तरफ़ां सिंध जी राजधानी कराची के वफ़ाक़ हवाले करण वारनि साज़िशुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन हवाले सां ॾिसूं गुलाम रसूल मीरानी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, सिंध जे दारुल हुकूमत कराची के वफ़ाक़ी हुकूमत के हवाले करण खिलाफ़ हिन वक्त सिंध यूनाइटेड पार्टी के तरफा कंधकोट में जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। हिन वक्त मुख़्तलिफ़ जेके सिंध यूनाइटेड पार्टी जा जेके अॻवान आहिनि ऐं वॾी तादाद में जेके कारकुन आहिनि उहे हिते मौजूद आहिनि, उहे सख़्त नारेबाज़ी पिण करे रहिया आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा अॼु असांजो एहतजाज वफ़ाक़ी गवर्नमेंट के खिलाफ़ है, MQM के खिलाफ़ है। जेकी भी कमेटी में गड थिया इन्हनि के खिलाफ़ है तो सिंध असांजी 5000 साल पुरानी तहज़ीब रखे पई। सिंध असांजी माँ है। सिंध के विराइण जी जो साज़िश के नाकामी के खिलाफ़ SUB अॼु निकिती है। सॼी सिंध सरापा एहतजाज है। इन्हनि के वफ़ाक़ी गवर्नमेंट के इमरान के माफ़ी वठण घुर्जे। MQM जेका लसानी जमायत आहे, हिकिड़ी दहशतगर्द जमायत आहे जेका हज़ारे बेडोही माण्हुनि जे क़त्ल में मुलविस आहे, सूबे बणाइण जी जेका कुदी साज़िश में मुलविस आहे। असां सम्झूं था जेकॾहिं पीपल्स पार्टी दानिशमंदी जो अकुल जो मुज़ाहिरो न कयो त ही जेको सिंध में जेको ही को जेका बग़ावत शुरू थी आहे, जेका रोडनि रस्तनि ते माण्हू निकिता आहिनि, थी सघे थो पीपल्स पार्टी जे लाइ वॾो चैलेंज। ही सिंध असांजी आहे, असांजी धरती आहे, सिंध असांजो अमड़ आहे ऐं इन खे बार बार जेको आहे इन ते वार कया वञनि था। इहे वार असां केसिताईं बर्दाश्त कंदासीं। इहे MQM जा जेके आहिनि, जेके पीपल्स पार्टी जा आहिनि, असां इमरान खान के भी वादे ते ॿुधाइण चाहियूं था ऐं उन खे सियासत जी ख़बर ही न आहे। उहो हिकिड़ी क्रिकेट ई आहे ऐं उन खे ॼाणे ई न आहे। तो पाण ॾिसो था हिकिड़े राति में तेल ऐं 30 रुपया चढ़ी विया, मालिक जी वफ़ा खे ख़बर ही न आहे। असां चऊं था इहो अंधो कानून आहे। जी नाज़रीन, सिंध यूनाइटेड पार्टी के हिन एहतजाज में तव्हां मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त सिंध कराची है ऐं कराची सिंध है ऐं सिंध के विराइण वारनि ऐं उन खां अलावा कराची के वफ़ाक़ी हुकूमत के हवाले करण वारे अमल जी जेको आहे उन्हनि जो चवणु हुयो त असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं हुननि फौरी तौर ते मुतालबो कयो आहे त अहिड़े अमल के फौरी तौर ते रोकियो वञे, न त ही जेके धरती धणी आहिनि, जेके हिन वक्त सरापा एहतजाज बणियल आहिनि, ही धरती धणी जेके आहिनि इन साज़िश के मुकम्मल तौर ते नाकाम बणाईंदा। कैमरा टीम सां गॾु गुलाम रसूल मीरानी, मेहरान TV, कंधकोट।